जलसा त सिंध जा घणा मशहूर आहिनि, मसू कलवड़ जो जलसो रश अदब एतराम जे हवाले सां घणो मशहूर आहे। त मां उम्मीद कयां थो त बीठल दोस्त वेहंदा। हीअ रश बि हटायो, नंढड़ा बच्चा वेहो बाबा मिठा। मेहमान ख़ास असां न आहियूं, मेहमान ख़ास हीअ हस्ती आहे। हे मिड़ई मुलनि मौलवियुनि खे थोरी यूरिया ॾींदा आहियूं। क़ुरान पाक वॾे में वॾी हस्ती आहे, अवां उनजे करे आया हो, असां बि उनजे करे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उतलु मा ऊहिय इलैक मिनल किताब उतलु मा ऊहिय इलैक मिनल किताब व अक़िमिस सलाह इन्नस सलाता तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सदर एहतराम उलमाए किराम और हाज़रीन जमात, जामिया अरबिया दारुल उलूम मसू कलवड़ के अंदर शेखुल हदीस उस्तादुल उलमा हज़रत मौलाना साईं अली हसन साहब जे हुक्म जी तामील कंदे अज जे इन दीनी इज्तिमा में शिरकत जो मौक़ो नसीब थियो आहे। अवां दोस्तन जो अचण शिरकत
मोहब्बत ॿुधाए थी त हिन क़ुरान जा आशिक़ अञा मौजूद आहिनि। 1442 हिजरी 9 रजब एॾो वॾो ज़मानो गुज़रियो। इन अरसे में कई वॾा ज़ालिम, कई वॾा जाबिर, कई वॾा सरकश आया जन मदरसनि, मस्जिदनि ऐं आलिमनि जे ख़िलाफ़ वॾा वॾा ऑपरेशन कया। पर क़ुरान अॼु बि इएं पढ़िजे पियो जीअं हाणे जिब्रील खयूं पियो अचे। पूरी दुनिया जो कुफर, पूरी दुनिया जो बेदीन तबको हिन महिल मुत्तफ़िक़ आहे न हिक एजेंडे ते त मदरसनि, मस्जिदनि, ॾाढ़ियुनि, पटकनि, आलिमनि ऐं हाफ़िज़नि जी चुनपुर ख़तम कई वञे। खरबे डॉलर हुननि मींहं वांगुरु वसाया आहिनि, हारिया आहिनि, पर अल्लाह जी ताक़त तो सभिनी खां मथे आहे। ट्रंप जेको ठीको खणी आयो त मां पंहिंजे दौर में पूरी दुनिया जे अंदरि मुसलमाननि खे चिथींदुमि। उन अमेरिका जे सदर ट्रंप सां अमेरिका जे तारीख़ में इएं कंहिं सदर सां न थियो ये ट्रंप सां थी, कुत्ते सां बि अहिड़ी न थींदी आहे। चओ ताक़त वॾी कहिड़ी आहे? अवी पंहिंजे सिफ़ुनि में ॿधी इतिहाद पैदा करे ऐं इहो जज़्बो पैदा कयो त सारी दुनिया मदरसनि जे ख़िलाफ़ थिए, पर असां मदरसनि जो साथ न छॾींदासीं। मां अवां उमेद रखां थो, हथ न खणो, बस अवां जी नियत ते एतबार आहे। अवी सच्चा हो, अवी मुख़लिस हो, अवां जूं दिलियूं हिन मदरसनि जूं थधियूं आहिनि, अवां खे अल्लाह अजर ॾींदो। अल्लाह से फरमायो पंहिंजे रहमत वारे क़ुरान मजीद में, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। इहो क़ुरान मजीद जेको अॼु मसू कलवड़ में, घोटकीअ में, आदलपुर में, मुल्क जे कुंड कुड़श में पढ़िजे पियो। इहो क़ुरान 6666 आयतुनि सां भरियल, 114 सूरतुनि सां भरियल क़ुरान, 30 सिपारनि वारो, अरबीअ में नाज़िल थियल क़ुरान तोखे दुनिया जे कुंड कुड़श में ॿुधण में ईंदो। हाफ़िज़ क़ुरान जा सीननि में जमा करे क़ुरान दुनिया खे ॿुधाइनि पिया, पढ़ाइनि पिया। ओ घोटकीअ जे इलाइक़े जा गैरतमंद मुसलमानो, इन मदरसनि खे न हुकुमराननि जी टेका, न सरदारनि जी टेका, न कंहिं भोतार कंहिं कामोरे जी टेका। इन मदरसनि खे जेकॾहिं दुआ आहे त तव्हां ग़रीबनि मिस्कीननि जी आहे। ऐं मां इहे बग़ैर ख़ुशामद जे थो चवां, ख़ुशामद तॾहिं आहे कंहिंजो नालो वठी ऐं मां हिन कुर्सीअ ते हौश खां निकिरी वञा ऐं पंहिंजे रब खे हाज़िर नाज़िर सम्झी ऐं इहो दिलियों फ़ैसिलो पियो कयां त सॼी दुनिया मुखालफ़त पई करे, पर ग़रीब ऐं मिस्कीन दुआऊं कनि पिया। मदरसा खुटंदा न, इंशाअल्लाह वधंदा। इन्हनि कोशिश कई, इमरान खे मोकिलियो तॾहिं ऐं हिन सां गॾु ॿ टे वज़ीर बि आहिनि, जीअं शेख रशीद ऐं फिरदौस आशिका, इहे ला केरनि ॿ टे भौंकड़ियूं कुतियूं, इहे थोरो थोरो कॾहिं कॾहिं भौंकड़ियूं कनि थियूं पयूं। इन जे करे हिननि अॼु स्कूल बंदि कया, अॼु कॉलेज बंदि कया त जीअं मदरसनि खे बंदि करण में टाइम ई न लॻे। पर मौलवी तव्हांजे पीउ कबर में सुम्हियल खे बि सुञाणींदा आहिनि। जीअं ई तूं इक़्तिदार वरितो त मौलाना मैदान में अची वियो,
हकीमो मौलाना खबर आई त कंडे बार जा पेर पीजे में पधरा सुमारे से सऊं खबर आई तॾहिं तुंहिंजे निड़ीअ ते लत ॾेई उन ॾींहुं जो बीठो आहे त अञा ताईं लत हटाई न कई जेसीं ते आख़िरी घुड़को न करे साथ ॾींदो ऐं घोटकीअ पहिरियों नंबर खयो हो जॾहिं दाख़िलियूं थियूं इलेक्शन में अरड़ा में त पहिरियों इहो ज़िलो ऐं इहा बाडर ही जंहिं ते हज़ारे जमायती निटहण उस ऐं गर्मीअ में जंहिं हीउ गुनाहगार बि हुयो हेठि रोड ते वेही रहियासीं उन ॾींहुं ज़ालिमनि सम्झो त हे पोइते हटण वारा न आहिनि हे ॿ क़दम अॻिते वधंदा जागो था निंड जी पिनकी अची वई तो मुंहिंजा सुहिणा बाक़ी रहियो मसइलो कुझु गर्मियूं सर्दियूं कुझु ला चाड़ा इहे त ईंदा पोइ दुनिया में नथा अचनि कॾहिं बीमारी कॾहिं तकलीफ़ कॾहिं अल्लाह न करे को ज़ाती बिरादरी थोरो घणो नचो बि थी पवंदो आहे उन सां बि मुंहुं ॾींदा आहियूं हे त वॾो मसइलो आहे जो पूरी दुनिया जे अंदरि कुफुर टपी पियो आहे अरबनि जहिड़ियूं रियासतूं हुननि पंहिंजे कब्ज़े में कयूं आहिनि अॼु मुंहिंजी तकरीर हसास नोयत जी आहे ख़ुशि त भई घटि थींदी तव्हां सिर्फ़ु ॿुधो दिलि सां अरब इमारात जहिड़ो मुल्क अरब रियासत बिना निकाह जे माई मर्द रही सघनि था कानून पास थियो आहे मिस्र में जेका नबियनि जी धरती आहे उते ॾाढ़ी रखण ते पाबंदी आहे न कामोरो रखे न मस्जिद जो इमाम रखे रखंदो त लाश बि पोयनि खे न मिलंदो ऐं ज़िम्मेदारीअ सां कुर्सीअ ते पियो चवां मुंहिंजे इन दावा खे कोई रद्द न करे सघंदो सऊदी अरब में औरतुनि खे फौज में भर्तीअ जी मोकल मिली वई ॿिया कई अहिड़ा कानून हिन नए शहज़ादे इहो इमरान बराबर बराबर मां अॼु पियो करे मुखातिब आहियां त तव्हां सां हित जे करे ॾाढी ऐं पटको ऐं मदरसो ऐं मस्जिद जी बांग ऐं तबलीग वारा जेके घुमनि पिया कॾहिं कॾहिं सूफ़ी आहिनि कावड़बा बि आहिनि पर इनखे सम्झ न आहे हे जेको तव्हां घुमो पिया न इहा आलमनि जे महिनत जो नतीजो आहे चओ समूरा कंहिंजी महिनत ऐं मां जे हीअं चवां त आलम बि जमियत उलमा इस्लाम जा बुज़ुर्ग असांजूं इहे रूहानी गादियूं आले जी शरीफ़ बेर शरीफ़ अमरोड शरीफ़ जलालपोड़ शरीफ़ ऐं ॿिया बुज़ुर्ग आलम सालिह जन जे लाइ अॼु कुझु कुझु सूफ़ी था चवनि दुकान आहिनि पर सौदो कोन अथनि हे वरी नयूं बलाऊं आयूं अथव पाण संभालींदव अलाए कोन दुकान आहे पर सौदो कोन्हे मां त चवंदुमि सौदो त छा पर असांजूं दरगाहूं सुपर मार्केटूं आहिनि हिकु सौदो न आहे हिते सभु रूहानियत जो सामान मौजूदु आहे पर असां सां छो दुश्मनी आहे सबबु इहो आहे जो ज़ालिमनि जी अखि में अखि मिलाए करे असांजी जमायत हिकिड़ी मैदान में बीठी आहे ऐं इंशाअल्लाह सोभ मिलंदी ऐं चओ मिली चुकी आहे चओ समूरा हाणे आख़िरी पिनकिन में आहे हा इंशाअल्लाह ताला अव्हांखे रब जस ॾे ऐं तव्हांजे कदमनि खे अल्लाह साबित रखे अल्लाह कंदो ॾींहुं परे कोन्हनि बाक़ी दुनिया में ज़ालिम खे ढिघो रसो हूंदो आहे पर जॾहिं ख़ुदा जी पकड़ थियसि न त ॻोल्हिया न लभंदा सिकंदर मिर्ज़ा काथे आहे जेको चए पियो त मौलवियुनि खे ॿेड़ीअ में खणी समुंड में लोड़ींदासीं हितां त वियो लंडन में गहरो थियो चांहि हलाईंदो हो पोइ मरी वियो त न हो पिया पूरनि से न हे पिया वठनि आलम अॼु बि आहे चओ आलम अचो त मां अर्ज़ु कयां अव्हांखे ही क़ुर पढ़ी करे सदको वञा क़ुर तुंहिंजे जुमलनि जे मथां फरमाए अमुहसिबतुम अन तदखुलुल जन्नत वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बासाउ वज़र्राउ वज़ुलज़िलू हत्ता यक़ूलर रसूल वल्लज़ीना आमनू मअहू मता नसरुल्लाहि अला इन्न नसरल्लाहि करीब मां
झले छॾियो आहे त सुभान अल्लाह आस्ते चओ तकबीर जो नारो कॾहिं कॾहिं हणायो चुप करे ॿ ॻाल्हियूं ॿुधो त जीअं जलसो सजाओ थी वञे तव्हां छा था सम्झो त मदरसा बंदि थींदा वधिया आहिनि तालिब वधिया आहिनि लॉकडाउन में तुंहिंजा स्कूल भण पिया कनि कुतनि जूं भौंका पयूं अचनि मदरसा खुलिया पिया हुआ हिकिड़ी मोटरसाइकिल पई अचे त उन ते 5 छोकिरा पिया खणी अचनि पोइ साहब दाख़िल कयो स्कूल बंदि आहिनि छोरनि घर में खटा भञी छॾियूं असां कॾहिं मौलवियुनि न कई जी बिस्मिल्लाह असांजा बचा आहिनि चओ समूरा अॼु मां चैलेंज था थो चवां हिन स्टेज ते कोई उथी करे चवे त रमज़ान शरीफ में असां मस्जिद में जमायत तैयार हुई पर ख़ात्म जे लाइ हाफ़िज़ तरावीह जे लाइ न मिलियो उथी करे कोई चवे कोई उथी करे चवे त जनाज़ो पियो हो पढ़ाइण वारो मौलवी न मिलियो कोई चवे त घोट तैयार हो पर निकाह पढ़ाइण वारो मौलवी न मिलियो आहे को त मूंखे उथी ॿुधाए ऐं ज़ियारत कई वञा या मां थो चवां त स्कूल आहिनि मास्टर कोन्हे अस्पताल आहे डॉक्टर कोन्हे अरबी डॉलर तव्हीं ख़र्च कया आहिनि तव्हांजो ठहियल अस्पताल स्कूल तबाह आहिनि तव्हां नवां घर माण्हुनि जा ड्राहे उन्हनि जा बच्चा तव्हीं शाम में सर्दीअ में सड़काया आहिनि तव्हीं छा ठाहींदव जॾहिं ठहियल मुल्क तव्हांजो नथो पियो आहे त ड्राहे करे नओं छा ठाहींदव ख़ुदा तव्हांजो के पाणा पटे आमीन त चओ ॾटा ॾेई कूड़ हरी लख घर ॾींदासीं लख नौकरियूं ॾींदासीं अॼु माण्हुनि झुमिरियूं वयूं न्यू पाकिस्तान थींदो तब्दीली ईंदी मुल्क जंडीअ तो लहंदो ठहियल घर माण्हुनि जा विया हल्क तबाह थी वई माण्हू बेघर थी विया अॼु तव्हांखे आलमनि जो उहो एहतिजाज यादि ईंदो जेके पहिरीं ॾियूं रड़ ॾिनियूं त हिन में उमेद न सम्झो बबुर ॿेर कॾहिं बि न ॾींदो एॾो बि साओ हुजे अॼु तव्हांखे इज़त ऐं फैज़ मिलंदो त क़ुर जे मदरसा हुजनि हिकु मिंट तकर न कयो उलमा वेठा आहिनि मुंहिंजे मौजूदगीअ में ॻाल्हाइण बेअदबी थो सम्झा तवज्जो मुकमिल हुजे मदरसा ऐं मस्जिदियूं ऐं क़ुर इहो इल्मु आहे त ग़ैरत बि हूंदी चओ चओ समूरा इहो इल्मु ऐं क़ुर जा मदरसा हूंदा त हया ऐं इज़त बि हूंदी अल्लाह न करे घोटकी इलाके जा कयूर मुसलमानो जे इहे तरफ़ बंदि थी विया इहो आवाज़ बंदि थी वियो त दुनिया कोन नज़र ईंदी लख सरदार वॾेरा खान घोटार मरन तोड़े जीअन कोई दुनिया ते असर न पवंदो पर जंहिं ॾींहुं क़ुर बंदि थियो ऐं भांग बंदि थी वई उन ॾींहुं दुनिया खे रब बंदि कंदो तव्हां का कूक बि न ॿुधंदव दुनिया हले थी तो हिन क़ुर जे करे असांखे काई परवाह न आहे बल्दियातियूं नंढियूं वॾियूं इलेक्शनूं लड़ी वेठा हो खोड़ पैसनि वारनि हेॾा तारा ॾेखारिया मौलवियुनि खे चांवर बंदि कंदासीं गिहु बंदि कंदासीं फलाणो बंदि थींदो असां हे ॿ जुमिला चया सभु बंदि कयो तव्हां पाण बि बंदि थी वञो पर असां मौलवी ऐं मदरसनि वारा पंहिंजे बुज़ुर्गनि ऐं पंहिंजे मौक़िफ़ पंहिंजे आलमनि जे सॾ खे कॾहिं बि न कंदासीं असांजे सिर छड़ जी बाज़ी हिन क़ुर तो क़ुर्बान हे कमंद हे फसल हे वण हे प्लाट हे रोडनि ते बंगला हे ठहियल जॻहूं जॾहिं अल्लाह न करे का दुनिया में टोट पवंदी आहे त माण्हू ठहियल जायूं ऐं ज़मीना विकिणंदा आहिनि अल्लाह न करे इहो मदरसनि ते वक़्तु आयो त मुस्लमान पंहिंजूं सभु जॻहूं विकिणंदासीं पर क़ुर जा मदरसा बंदि थियण न ॾींदासीं तयारु आहियो पैसो छा थींदो आहे हथनि जी मर 2 महीना अॻु में 3 मां हिकिड़े शहर जे मस्जिद में बाहिस कयो मज़ेदार ॻाल्हि आहे मस्जिद वारनि जी चिठी आई सही जॻह में मस्जिद शहीद था कयूं पारत कयूं वञो मां सिर्फ़ु पारत कई हिकिड़ो कोड़ो 80 ॾाढ़े सां थी बीठो चईसि मुंहिंजो ₹1,00,000 लिखो घणो ऐं तवजो हुजे निमाज़ पढ़ी वेठुमि त सिर्फ़ु मुथी बीठो सही तेसी ते न वञो मां घरों थी अचां घरों थी आयो लख खयूं आयो
रिटायर कामोरो हो उनजी लख पेंशन हुई बड़ी अज में मिली हसे वो खणी आयो ए लफ्ज केड़ा थी तो मता ईंदड़ जुमे ते हाफिज साहब मां जीरो न हो जा हथ सा दई वजा 3 ॾींहं गुजरिया मुझे फोन आई ते वो कोड़ो फौत थी खुदा जी मर्जी ए बुझायो एडो को वडो अमीर कोन हो बस खुदा ताला देखा कम वठे मरी कबर में सुम्यो पोयों मस्जिद जो कम हले पियो कबर जन्नत जे बागन मो बाग थी वई मता कोई अमीर कोई सेठ कोई जमींदार चाहे तो मुल्ला मौलवी के हकी रहन या फिरी फिरी असा दे चल पिया शुक्र कयो रब जो तवा के ये घर घर में मदरसा मिला है जो यो आवाज मिले वदो ए कुछ दियो पिया जे करे खुदा असाब करे ये तालिब ताई समझाए छा तो बस रिलिंग के समझा बैल पटका पत्रों में बता करते ना मौलाना सभी के पटका बदलाया है चोला हेडा खुड़न में तो पैवन पिया एक मामूली मानू ना है ये तुझे घोट की मसू कलवड़ में रसूल जा मेहमान का घुमा जन जे कदम कदम जे हेठा अल्लाह जे मलाइकन जा पर विशायल हिन सा तुझा लख पीर गादी नशीन तुझे घोटकीअ जा सरदार खान भोतार मुक़दम चीफ मुक़दम ये सब गॾु कर मां रसूल जे तालिबन जे कदमन जे जुतीअ तो कुर्बान कया मता करी तालिबन जे ॾिसी ऐं मुंहुं परे करे त कंहिंजा हिन छो छॾिया थो तू वन वन लंदन में पढ़ाए पुत्र चीन में पढ़ाए तो के मोकल है जाने वही जाने मोकल कुरान भी रब के प्यारो हा आगे जाते 2000 हाफिजा अजो ते 4000 है आगे जे मदरसे मो 100 आलम निकरंदो उते हिन साल 2800 आलम का निकल तो खुदा के कुरान प्यारो असा की ड्यूटी आए जेकर को फेंक पानी जी उछली दो ये हजरत इब्राहिम जे आड़ा हते कलशी फेंक खणी पानी जी चोंब में और जाते तो पे अचे तो उछली ए मोटे पे वड़े साफ तो करे कि नबी अल्लाह जे के बाह में तो पानी खणी विसाया पियो कि तुझे न कतरे सा हेदी बाह विसंदी कि मुखे भी पटे तो न विसंदी पर सजनन जे कतार में हजरत यूसुफ जो आयो बाजार में मार्केट में मंडी में टापे जा व्यापारी की कतार में बीठा सोन खणी पैसा खणी ओ भरियो एक पुरानी पोड़ी भी हिय रुमाल के ठाए हिय करे अची मैदान में बीठी तो व्यापारन के दंदे आंगी आयो तो कदे कोन डिठिया न बकरा पीड़ीअ में न माल पीड़ीअ में न मार्केट में ये चंडी इलाका ते लिखल आई गंठ भी वडी दस कंती त कुछ खाई वयो इसमें सुस्त क्या कर व्यापारी ये भला एकड़ो पासो जो से थोड़ो हाल वाल तो वठो एकड़े व्यापारी थथे सीने सा ये पासो वठी अमा कुराड़ी खैर में आई है कि यूसुफ नबी ते वाक लगंदो आ वठण आई आ अल्लाह व्यापारी रगो की का निकली वयो तो कुराड़ी समझी आई जो त का गाल होगी ना कुराड़ी खबर थी भाई यूसुफ घणे वींदो ते घणे वींदो के हित तो वाक कईंदा वडा के मां भी बंदोबस्त मुकम्मल करे आया जेडो वाक वींदो छडणो ना है एक बे के क्यों बाहर भजो कुराड़ी का बाहो चमनाए अरे बाबा मां तो प्रसाद बेचयो अमा कुराड़ी को कुछ न कुछ तांदो जी ना खोले करे गंज होती तो हे सगन जो ढेरो आ इयो खणी आया ते अल्लाह जो नालो थी असामो निकरो ये तो व्यापारी जी तौहीना तो के किए मिलंदो यूसुफ नबी के मुके पक है तो न मिलंदो पर क़यामत में यूसुफ जे खरीदार में आऊं भी बीठी होंदस तो ये माई भी आई ही जे वाक दिनो हो कुछ खणी आई ही मन रब इन जे करे बख्शे अज मसू कलवड़ में आयल तवी मौलवी नबी हुजो तालिब नबी हुजो पर नबी अल्लाह जे 1400 साल अगे में फरमायो कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामिअन औ मुहिब्बन आलिम थी वनो समूरा घर घर में आलिम न था जो तो समूरा तालिब जो पर जे तालिब न पिया थियो तो तवा पंधु करे उन्हनि जो कुरान ॿुधण वञो पर जे ॿुधण भी न था वञो खोड़ घोटकी इलाके में माण्हू हूंदा जन महीनों अॻु तैयारी कई हूंदी त जलसो ॿुधंदासीं
पर कुदरत अल्लाह जी को भातड़ी मरीज थी पियो, को जरूरी कम थी हलियो वयो, पर उन जी दिल अटकी पई जलसे सा पुछे पियो त हाणे कहिड़ो मौलवी आहे, हाणे कहिड़ो मौलवी आहे, मां बि पुजी ॾींदुसि की न कोन। हाणे दिल हुन जी हिते अटकी पई आहे, जेको सवाबु पिंडाल में वेठल ॿुधंदड़ खे मिले पियो, उहो घोटकीअ जे अस्पताल में दवा वठंदड़ उन मरीज़ खे बि मिले पियो जंहिंजी दिल क़ुरान सां ॻंढी पई आहे। चओ सोहणा हिते प्लाट तो विकामे, रोड ते को ज़मीन थी विकामे, अल्लाह न करे भली झूठ पियो हुजे सॼे शहर जो त बि वञी करे चवंदो असां मूंखे बि रब गॾु ॾिनो थी, मूंखे ॾिजाए। पोइ जगलो चवेसि त तुंहिंजो भाउ कल्ह आयो हो, उहो चई वियो आहे असांखे कहिड़ी ख़बर, अदा चरियो आहे जाते जाते वाह करींदो आहे, मूंखे ॾिजाए। अॼु असां इन लाइ गॾु थिया आहियूं त जन्नत क़यामत अल्लाह जी रहमत अॼु हिन क़ुरान जे जलसे में आहे। असांखे प्लाट मैदान ऐं ज़मीनूं न घुरिजनि, असांखे हिन क़ुरान जी रहमत खपे। तयारु आहियो? हाणे अञा कुझु ॾींहं थींदा, ऐं हिकिड़े जलसे में वियो आहे कचे में परे पासे ॾांहुं 8-10 किलोमीटर त मोटरसाइकिल ते मोजड़ो सफ़र काथे थींदो, पर पोइ मिटीअ सां अॻे पई वञे, हिकु दरियाउ वरी ॿियो दरियाउ भॼ भॼा। असांखे गणती दीन जी बि ॾाढी आहे, मुल्हनि खे पुॼणो आहे न साईं। वञिजो त तव्हां खां बि ख़ल्क़ चढ़ियल हुजे। चढ़ो, मां ख़ुशि त भई हथ खणायो त हिते क़ुरान जा हाफ़िज़ घणा आहिनि त 35 ॼणनि हथ कयो। घणा? हिकिड़ो पुराणो बि हुजे, मां त साईं तूं बि आहे त ॿिए ॻाल्हायो, चई 70 साल जो पुराणो आहे, अञा ताईं मुसलो रमज़ान जो पढ़ाईंदो आहे। मां हिकिड़ो कारी साहब ॾिठो बातो, नालो पुछोसि नी त नालो छा थी, त नालो जवाबु ॾींदे ॾींदे हीअ कना त टपी वञी हुत किरी ऐं गोॾे ते थोरी पोइ नालो ॿुधाईंदो हो, एॾो बातो हो, मुसलो पढ़ाईंदो हो क़ुरान जो। ईअं पढ़ंदो हो जब हाणे क़ुरान नाज़िल को थिए, ज़बान में अटक ई न, अल्लाह जो क़ुरान हथ में आहे, बातो हिन क़ुरान खे सम्झो न आहे। असां हिन खे सम्झो आहे न त पंहिंजे सिर धड़ जी बाज़ी लॻाए घर में छड़ो अटे चांवर ऐं दवा जा पैसा रखे हा, ताकी सभु मदरसनि खे ॾियूं हा त इहो क़ुरान पढ़नि त असांजी क़बर सुहिणी। ये तालिब तां मामूली सम्झाए कॾहिं अंदरि हिकिड़ो हाफ़िज़ साहब आहे दोस्त, जे मां तालिबनि खे पढ़ाईंदो आहियां, 30 साल थिया आहिनि हिफ़्ज़ कराईंदे। हिकिड़ो तालिब मुंहिंजे ज़िंदगीअ में अहिड़ो मां उमिरि न ॾिठो, एॾो क़ुरान पढ़े पियो जो हिकु दफ़े राति जो 12-1 सियारे जी उन जे क़ुरान जो आवाज़ आयो तिलावत जो। मां कावड़ में उथी वियुसि त न निंड करण थो ॾे तालिबनि खे, न असांखे। हे बि को तिलावत जो टाइम आहे। कारी साहब चयोसि रब शाहिद आहे, वञी मथां बीठो मांसि, पियो सुम्हियो हो, पढ़े क़ुरान पियो। हे तालिब तां ईअं सम्झाए वो क़ुरान जेको अल्लाह नबी पाक खे रात जे घड़नि में जागायो, या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला क़लीलन निस्फहु अव इनकुस मिनहु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिल क़ुरआन तरतीला। हे आलिम हाफ़िज़ कारी जेके अॼु हिते क़ुरान पिया पढ़नि, होॾे ते नज़र कयो, अल्लाह पाक जिब्रील अमीन खे मोकिलियो, वञ मुंहिंजा महबूब जे क़दमनि में जिब्रील मुंहिंजे सोणे खे जागाए। अब चुरपुर न कयो मुंहिंजा मिठा महबूब प्यारा, ख़ामोशीअ सां वेही करे ॿ ॻाल्हियूं ॿुधंदा कयो। हुज़ूर जाॻिया, जिब्रील जी मुंहिंजा सोना राति जे घड़नि में आयो आहे, से रब मोकिलियो आहे त मुंहिंजे महबूब खे जागाए। कमु कहिड़ो आहे जिब्रील? सोना